ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। शहरी ते तशद्दुद अगवा इंसानी स्मगलिंग में मुलविस बजवाबदार गिरफ्तार किया विया आहिनि। एंटी ह्यूमन स्मगलिंग सर्कल कराची जे मुख्तलिफ इलाइक़नि में कार्रवाई। इंसानी स्मगलिंग में मुलविस शाहिद नदीम ऐं मोहम्मद काशिफ खे गिरफ्तार कयो वियो। जवाबदार शाहिद नदीम शहरी खे कंबोडिया में नौकरी ॾियारण जो ॾटो ॾेई 7 लख रुपया वरिता। जवाबदार शाहिद नदीम ॿियनि साथियुनि सां गॾिजी शहरीअ खे 1600 अमरीकी डॉलर में विकिरो करे छॾियो। मुतासिर शहरी खे कंबोडिया में सेफ हाउस में रखी मुसलसल तशद्दुद कयो वियो। जवाबदार मोहम्मद काशिफ 7 शहरियुनि खे आयरलैंड में मुलाज़मत जो ॾटो ॾेई फी शहरीअ खां 10 लख रुपया वठण जो मुआहिदो कयो। दुबई पहुचण ते जाली पासपोर्ट हुजण ते मुसाफ़िरनि खे पाकिस्तान डिपोर्ट कयो वियो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करियां। शहरी ते तशद्दुद अगवा ऐं इंसानी स्मगलिंग में मुलविस बजवाबदार गिरफ्तार कया विया। एंटी ह्यूमन स्मगलिंग सर्कल कराची जी मुख्तलिफ इलाइक़नि में कार्रवाई। इंसानी स्मगलिंग में मुलविस शाहिद नदीम ऐं मोहम्मद काशिफ खे गिरफ्तार कयो वियो आहे।